सजन तो सायोच तो लेकी आमन नोड़ो सजन तो लेकी मन नोड़ो सजन तो सायोच तो लेकी आमन नोड़ो मानू पढ़न सुबहान अल्लाह मुतो जो नाम पढ़ो तो जिया दरा तड़ो मान बचंदुस महर चवे ओ मौला सोहन नहीं है मालिक सोहन नहीं दिलदार वरी थो समय करी सीगार मनोकर तुम जो सरकार सदई हाज़ुर आया कदो न करना आया सदई हाज़ुर आया कदो न करना आया ओ जॾहिं तुंहिंजो न्याप मिले थो मां झट में पुॼंदो आहियां हेॾी गर्मीअ में पेर उघाड़े मां पंध निकिरी पवंदो हो तो ते साह कया जानसार ॿुधो मुंहिंजे गिचीअ जा हार मनोकर तूं मुंहिंजो सरकार सदई हाज़ुर आहियां कदो न करना आहियां हो मौला सूंह ॾिनई है मालिक सूंह ॾिनई दिलदार वरी थो समय करी सीगार मनोकर तूं मुंहिंजो सरकार सदई हाज़ुर आहियां कदो न करना आहियां ओ मालिक तोखे नज़रुनि खां बचाए हरदम हूंदो आहे खुटको तोखे कुझु थिए थो ऐं जीअं मां ॿुधां थो सच पुछी लॻे थो झटको मतां का नज़र लॻई मन ठार न ईंदो कर तूं सफ़ा निर्वार मनोकर तूं मुंहिंजो सरकार सदई हाज़ुर आहियां कदो न करना आहियां सदई हाज़ुर आहियां कदो न करना आहियां है घर वेठे तूं हुक्म हला पियो तुंहिंजे हुक्म ते पूरो लहंदुसि तारिक चइमां शहाणी तोले जानब पंहिंजी ॾींदुसि हो दुआ थई जीअं हयातियूं हज़ार भली पियो ॾिसी सड़े संसार मनोकर तूं मुंहिंजो सरकार सदई हाज़ुर आहियां कदो न करना आहियां हो मौला सूंह ॾिनई हम मालिक सूंह ॾिनई दिलदार वरी थो समय करी सीगार मनोकर तूं मुंहिंजो सरकार सदई हाज़ुर आहियां कदो न करना आहियां।